जय राम जी की। अॼु तारीख़ 30 जुलाई। स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय आहे वेर विरोध छॾियो। स्वामी लीलाशाह महाराज जिन फरमाइनि था त आम शिकायत आहे त भॻवान जो नालो यादि नथो पवे। यादि करणु सवलो आहे। जिते अचे उते भॻवान जो नालो वठिजे। भॻवान जो भक्तनि ते प्यारु आहे। जेको भलाई जा कम कंदो तंहिंजो अंदरि ओझल थींदो ऐं पोइ भॻवान बि राज़ी थींदो। शेवा वॾो तीर्थ ऐं यज्ञ अथव। वेर विरोध फिटा करे छॾियो। पाण में प्रेम प्यार कीअं थींदो? हमदर्दीअ सां। प्रेम प्रभुअ जो स्वरूप आहे। वेर विरोध अथव काल। हिकु भलाई करे हुनजी त हू करे संदसि। कमज़ोरियूं असां मां मिटिजी वेंदियूं। सभागा केर जेके कर्तव्य पालिन। जय राम जी की। सदाचार जो अर्थ आहे दैवी संपदा। सुठा गुण सदाचार वियो त सभु कुझु वियो। जय राम जी की। विसर नहीं दातारे, विसर नहीं दातारे, विसर नहीं दातारे, विसर नहीं दातारे। अपना नाम देहो वाहिगुरु, अपना नाम देहो, अपना नाम देहो वाहिगुरु, अपना नाम देहो। गुण गावा दिन रात, 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 गुण गावा दिन रात।